अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व खातमिल अंबिया अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन नबिय्यु वमन इत्तबअक मिनल मुअ्मिनीन वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लौ कान नबिय्युम मिन बअदी लकान उमर सदक़ल्लाहु वसदक़ रसूलुहु नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दावत तबलीग शुरू कई तौहीद ऐं रिसालत जो पैगाम पहुचायो। 39 मर्द मुसलमान थिया ऐं 11 औरतूं, ऐं जेके भी मुसलमान थिया उहे सभु ग़रीब मिस्कीन ग़ुलाम ऐं नौकर। एक दफ़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रात जो अकेला में वेही करे सोचो मक्के में जेके वॾा वॾा सरदार पहलवान ऐं होशियार हुया उन्हनि ॾे साईं जन नज़र फेराई। सोचे सोचे पोइ साईं जन हिकिड़े पहलवान जो इंतिखाब कयो। फरमायो अल्लाहुम्मा इज़्ज़िल इस्लाम, या अल्लाह तो नबूवत जो बार मां मोहम्मद मुस्तफ़ा जे कुल्हे ते रखियो आहे। पूरी दुनिया जे इंसानियत ताईं क़यामत जी दीवार ताईं तौहीद ऐं रिसालत जो पैगाम पहुचाइणो आहे। ऐं मुंहिंजा परवरदिगार जनाब मोहम्मद ते ईमान दुआ कलमो पढ़ियो आहे उहे त सभु ग़रीब मिस्कीन ग़ुलाम ऐं नौकर। वड़ा वड़ा सरदार खान बहादुर होशियार पहलवान त सभु काफ़िरनि जी सिफ़ में बीठा। अल्लाहुम्मा इज़्ज़िल इस्लाम, या अल्लाह जिकर तुझी मर्ज़ी आहे इस्लाम जो बोलबाला थे, मुसलमाननि खे ग़लबो मिले ऐं क़यामत ताईं ज़मीन ते तुंहिंजो नालो ज़िंदा हुजे। मुझो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे प्रोग्राम में कामयाब थे त पोइ उमर खे मुसलमान करे। सुभान अल्लाह। बस या अल्लाह मुझे उमर दे। ऐं नबी से जिंदगी में अल्लाह सां अंगल कया।
एक अंगल नबी से यो कहो या अल्लाह मुझे किबलो बैतुल्लाह बना। जो तो पारे नबी से बैतुल मुक़द्दस में वो के नमाज अल्लाह से फरमाया कद नरा तक़ल्लुब वजहिका फिस समा। ओ मुझा महबूब रब तुझे दिल के जाती पाए करे निठुआ सोरा तो रात ये दुआ पे तो गुरीद करे तो मुझो किबलो बैतुल्लाह थे। हर वक्त में तुझी नजर आसमान ले आ तकर वक्त रब जे तरफों आर्डर थे तुम बैतुल्लाह दे वो करे नमाज पढ़ा। अल्लाह से फरमाया मुझा महबूब तुझे दिल जिया पुरानी उम्मीद पूरी थी नहीं तुझो यो अंगल कबूल पे जियो तुझी दुआ सतन आसमान के चिरे करे मैं खुदा जी दरबार में पहुंची गई। फलनुवल्लियन्नक क़िबलतन तर्ज़ाहा। महबूब अजब की हुक्म तू कया तब जो बैतुल्लाह दे करे नमाज पढ़ जे को किबलो तो के पसंद हो किबलो मां खुदा के भी पसंद। वहैसुमा कुन्तुम फवल्लू वजूहकुम शत्रा। मोजा महबूब तुझो किबलो भी बैतुल्लाह ऐ क़यामत तुझे नाले वठण वारे मुसलमानन जो किबलो भी बैतुल्लाह। जिथे भी तुझा उम्मती हुजन उन्हनि खे हुकुम कर त बैतुल्लाह जे मुंह करे नमाज पढ़नि। सुभान अल्लाह। ॿियो अंकल नबी से यो कयो अल्लाहुम्मा इज़्ज़ल इस्लाम। या अल्लाह जी करे तुझी मर्ज़ी आ इस्लाम जो बोल बाला थे मुसलमानन के गलबो मिले क़यामत इन ज़मीन ते मुझो नालो ज़िंदा हुजे तब उमर बिन ख़त्ताब के मुसलमान कर। रब फरमा मुझा महबूब या भी तुझी दुआ कबूल तो कया। याद रखो कंबर जा मुसलमानो जब बैतुल्लाह जो फायदो क़यामत उम्मत मुस्लिमा के मिले पयो ये इस्लाम उमर जो फायदो भी क़यामत उम्मत मुस्लिमा के मिलंदो। सुभान अल्लाह। साईं दुआ घुरी जुमे जी रात हुई। हज़रत उमर साईं उन वक्त में उम्र 26 साल या 27 साल फूह जवान पंजी जुबानी पंजी कहानी हजरत उमर बयान तो करे पंजी जुबान। हजरत उमर फरमा तुम सोचो वेठो सोचा पयो ताखरी जेरो केस ताईं हलंदो। बाहर बाहर जा दुश्मन औलाद पीमा जो दुश्मन सौठ मजा तमारो टप फाट सबेक भेजे मथो का तकवाड़ा कई वेठा जेरो खत्म कोन तो तेरा दो डी जेरो वदे पयो। हजरत उमर फरमा तुम सोचे सोचे इलही मंजिल ते पहुतस तअसुल जेरे जो मुंडो मोहम्मद मुस्तफा है मोहम्मद हूंदो त जेरो खत्म कोन थींदो जेरो वधंदो रहंदो। जेकॾहिं जेड़े खे खत्म करणो आ मक्के में अमन अमान कायम करणो आ तब मुसलमानन जे कायद मोहम्मद मुस्तफा के मैदान तो हटाइणो पवंदो। हज़रत उमर फरमा तो मां तलवार खयमि घोड़े ते सवार थियुसि फ़ैसिलो कयमि त बसि अॼु मके में या उमर हूंदो या मोहम्मद। अॼु हिकु हिकाणी करणी अचे पियो वाह रब तुंहिंजी कुदरत जा अजीब फ़ैसिला। और शैतान रात ॾींहुं अल्लाह जी इबादत पियो करे ज़मीन ते गिराट जेतिरी भी जाइ ख़ाली न हुई जिथे शैतान सजदो न कयो हुजे पर अल्लाह के शैतान जो न रुकू पियो वणे न सजदो पियो वणे। शैतान जी काई इबादत रब के वणे कान पई जो त रब जे इल्म में हुयो त ही हराम थी। बाबा रब के खबर हुई कि न इन जे करे शैतान जी काई इबादत रब के वणे कान पई।
पर कबर जा मुसलमानों हजरत उमर तलवार खड़ी करे निकतुआ तमा मोहम्मद मुस्तफा के कत्ल कर धोवना बाबा उठो जोदा सब शुगे जा मरीज हो ये सही तना है अल्लाह तव्हांखे मवाली चङा चइबा जो नशे में वेठा थो कुरान मजीद पढ़बो आहे पोइ अलाह जी रहमत वसंदी पोइ हिकिड़ो माण्हुनि जो उथंदो आहे न पोइ रहमत बंदी हरू भरू बग़ैर रोज़र जी बाबा गोपांगन में हिकिड़ो ॾोहारी थींदो सज़ा सॼी क़ौम खे मिलंदी की न चांडियन में ॾोहारी हिकिड़ो थींदो आहे लोॻिंदी सॼी क़ौम आहे असांजे जलसे में बेअदबी हिकिड़ो कंदो आहे माण्हू सभु थी ईअं न कंदा कयो जेकर केरु उथे त इजाज़त वठे साईं मूंखे हिकु लॻो आहे या ॿ या पाणी जी इजाज़त वठे जे मदरसे में तालिब क़ुरान पढ़ंदा आहिनि त इजाज़त वठंदा हिकिड़ो दायो हो ही विच में मां ॿी ॻाल्हि थी कयां उन लधो मोती हुन जे लेखे त शायदि ही मञियो आहे उन मोतीअ खे गॾ जे गिची में ॿधी छॾियईं धाॻो विझी किरोग जो मोती 250 जो गॾ हिकिड़े सोनारे जो ॾिठो त वेवा कि किरोगनि जो मोती गॾ जे गिचीअ में ॿधो पियो आहे दाए खे चई दादा इहो मरियो ॾींदे हुनजो हाउ ॾींदुसि घणे में जेतिरा पैसा ॾी हुन 5 रुपया ॾींदुसि सोनार हिन दाए वेचारे वो मोती लाए करे सोनारे खे ॾिनो सोनारे उन मोतीअ खे धोई चिलकाए चिमकाए कप में वेड़े दबड़ीअ में सांझे पियो रखे त मोती ठका उड़े करे भॼी पियो ऐं मोती भॼी पए त हुनजी क़ीमत न आहे छो त शीशो आहे शीशो भॼी पवंदो त हुनजी ॻंढिबो ई कोन्हे त हुन सोनारे हुन मोतीअ खे चुआरे बेहयाओ ते गॾ जी गिचीअ में ॿधो पिए राति ॾींहुं धिकाई धूना सुबुह ऐं शाम गॾो लेटे पियो पर उते कोन भॻे बेहयावा मां त तोखे चिलकाए चिमकाए धोई साफ़ करे कप में वेड़े दबड़ीअ में सांझे पियो रखां तोखे हया न आयो जो तूं हिते भॼी पए तो न मोती ज़ुबाने हाल सां चयो अरे बेहया मां या बेहया तूं बेहया हुन गॾा वारे खे त मुंहिंजी क़दुर ऐं क़ीमत जी ख़बर ई कान हुई हुन त कोडीअ जो मञियो सम्झी मूंखे गॾा जे गिचीअ में ॿधो बेहया तोखे त ख़बर बि हुई त मां किरोड़नि जो मोती आहियां पोइ बि ज़ालिम तो मुंहिंजी 5 रुपया क़ीमत कई तो मुझो कदर न कयो इन जे करे मां भॼी पियसि दुख आई गम त कंबर जा मुसलमानों न पागल बीलन कोल नहीं वारल के कुरान जो करो कदर साबाल बेजो न ज़ालिमन वट करो कदर अल्लाह जे रसूल जे गालिन जो वट करो कदर हू त न अल्लाह के सुञाणन न अल्लाह जे रसूल के सुञाणन न साबाल बैत के सुञाणन तवाई असा रब के भी सुञाणो मोहम्मद मुस्तफा असांजो रसूल साबाल बैत सा जागवा अल्लाह जे रसूल जी गाल हले साहबा आल बैत जो तस्करो हले पियो ऐं टप ॾेई करे असां उथूं पोइ असां जहिड़ो बेहया दुनिया में कोई कोन्हे
सही तो चवां ग़लति त जेकर ॻाल्हि सम्झ में न अचे त बि वेठा हो हरू भरू बि वेठा हो इंशाअल्लाह सवाब तव्हांखे मिलंदो बाक़ी पेशाब अचे शुगर जो मरीज़ आहे कुहार थो थी पियो अलॻि बाक़ी हरू भरू उथियो गुनाह थींदो सुभाणे दुखे ते इंशाअल्लाह अदब सां मां तव्हांखां वधीक थकियल आहे ॻाल्हियूं तव्हांजूं सभु ॿुधल आहे पर सिंधी में चवंदा आहिनि भेरो ज़रूरी आहे असां तव्हांखे भेरो था ॾियारियूं त जीअं सबक़ु यादि थी वञे ईमान ताज़ो थी वञे दुरूद शरीफ़ पढ़ो त अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अदब कंदा हज़रत जुनैद बगदादी मल हुयो हिकिड़े सैयद जो अदब कयईं मल में किरी पियो चई त इनखे इनाम मिले मां कहिड़ा थो अल्लाह ताला इन अदब जे करे जुनैद ते राज़ी थी वियो जो जुनैद मल जुनैद बगदादी बणिजी वियो कादरी सिलसिले जो अॻवान बणिजी वियो आया फुज़ैल बिन अयाज़ वक़्त जो बदनाम दाग़ेल हुयो सॼी दुनिया में उनजी हाक हुई जीअं परूअ जो नालो ॿुधी करे माण्हू रात जो न निकिरंदा फुज़ैल बिन अयाज़ जी बि वक़्त में हाक हुई उनजो नालो ॿुधी करे रात जो केरु सफ़र न कंदो हो उहो फुज़ैल बिन अयाज़ हिकिड़ी रात मस्जिद में पेशवान क़ुरान पियो पढ़े अलम यादिल्लज़ीना आमनू अन तख़शा क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह जमायतुनि जे ताड़ में बीठो त निकिरमि त हिननि खे अॻुवा कयां पर निमाज़ पई हले ॿियनि साथियुनि खे चए त बीहो भला निमाज़ पूरी कनि पोइ था हिननि खे अॻुवा कयूं पेशवान आयत खे पढ़े इहा फुज़ैल बिन अयाज़ अरबी दानो क़ुरान मजीद जी ॿोली सम्झे पियो अलम यानि लिल्लज़ीना आमनू अन तख़शा क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह रब फरमाओ वक़्त कॾहिं ईंदो ईमान वारनि जे लाइ जो अल्लाह जे ज़िक्र जे करे उन्हनि जूं दिलियूं नरम थियूं अल्लाह जे ख़ौफ़ जे करे उन्हनि जी दिलि नरम थिए उहो वक़्तु कॾहिं ईंदो त फुज़ैल जे हथ मां तलवार किरी पई उते जो ते जवाब में चई भला या अल्लाह अॼु वक़्तु अची वियो फुज़ैल जी पत्थर दिलि पाणी थी वई हिकिड़ी रात हिकिड़ी आयत जो हिस्सो अदब सां ॿुधई उहो फुज़ैल बिन अयाज़ जेको धाॻे हुयो वक़्त जो वली अल्लाह बणिजी वियो हू बिशर हाफ़ी शराबी हो हज़रत बिशर हाफ़ी शराबी हो हिकिड़ी राति एतिरो शराब पीतई जो किरी पियो बेहोश थी घिटीअ में रात जे पोइ पर में होश आयुसि ॾिठई त हिकिड़ो पनो हुन ते अल्लाह जो नालो लिखियलु हुयो बिशर हाफ़ी हुन अल्लाह जे नाले खे चुमी ॾिनी अदब ऐं एतिराम करे सीने सां लॻाए वञी अलमारी में रखियई अल्लाह के बिशर हाफ़ी जी अदा एॾी वरी वई जो रब बिशर हाफ़ी खे शराबनि जे कतार मां कढी करे वलियनि जे कतार में बीहारे छॾियईं हू जुनैद जमशेद नाचू हुयो सॼी राति नाच कंदो हो पाण बि नचंदो हो ॿियनि खे बि नचाईंदो हो सॼी राति शराब नोशी राग ॻाईंदो हो पर हुन जुनैद जमशेद हिननि कुरागनि तबलीग जमात वारा जेके बिस्तरा कुल्हनि ते खणी करे घुमंदा आहिनि इन्हनि जो अदब ऐं एतिराम करे इन्हनि जी ॻाल्हि ॿुधई अल्लाह खे जुनैद जमशेद जी अदा एॾी वरी वई जो उहो जुनैद जमशेद जेको सॼी राति नाच कंदो हो गाना ॻाईंदो हो सॼी राति मुसल्ले ते बि रोई करे रब खे मञाईंदो पछाड़ी में मौत भी शहादत जो थियसि जनी अदब तनी नसीब बादब बा नसीब सो जेतिरो थी सघे अदब कयो असांजो शहीद अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो त बिदअती आन बेईमान पर बा अदब आहे
तव्हां वटि ईमान आहे पर बेअदब मुवहिदत आहियो पर अदब कोन था अदब सिखो त बिदतनि खां सिखो कंबर वारे जे मुरीदनि खां सिखो त अदब कीअं थींदो तव्हां था सम्झो त असां मुवहिद आहियूं बसि जीअं वणे तीअं कयो क़ुर जो अदब कजे आलम जो अदब कजे वॾे जो अदब कजे मस्जिद जो अदब कजे मदरसे जो अदब कजे अदब ताजे अदब ताज आहे ताज जंहिंजे मथे ते हूंदो त हुनजी इज़त थींदी आहे न जंहिं वटि अदब आहे हुनजी दुनिया में बि इज़त क़ब्र क़यामत में बि इज़त सो हिन मजलिस जो अदब कंदा की ईअं न सम्झंदा की त बसि मौलवी आम जोगी मौलवी आहे या इमगई मौलवी हितां जो असांजो ॿुधल आहे दुआ कयो अल्लाह असांखे अदब नसीब हज़रत उमर फरमाए पियो मां अचां पियो फ़ैसिलो कयुमि बसि अॼु मके में या उमर हूंदो या मोहम्मद हूंदो उलमा फरमाइनि था अल्लाह खे हज़रत उमर जो इहो हलण बि वणे पियो छो त रब जे इल्म में हुयो त उमर मुंहिंजे सोने जो ग़ुलाम थी हज़रत उमर फरमाए थो रस्ते में हिकिड़ो मुस्लमान मिली बनी ज़हरा कबीले जो मूंखे जो कावड़ में ॾिठई तलवार म्याण मां निकितल हुई या जॻह जी निशानी मूंखे जो उमर ख़ैर ताए केॾां पियो वञी हज़रत उमर फरमाए थो मां चयोमांसि अना अक़्तुल मुहम्मदा मां वञा थो मुस्लमाननि जे क़ाइद मुस्लमाननि जे रहबर मोहम्मद मुस्तफ़ा खे क़त्ल करण जे लाइ अॼु मां फ़ैसिलो कयो आहे त मके में या उमर हूंदो या मोहम्मद हूंदो तोरे साहिब फरमाइसि उमर चङो दफ़ो न थियो आहे तोखे किथे आहे एतिरी ताक़त जो तूं असांजे नबी जो मुक़ाबिलो करे सघीं उमर उते पुलिस ऐं फ़ौज जो परो कोन अथई उते रेंजर जो परो कोन्हे वल्लाहु यासिमुक मिनन्नास उमर असांजे सोने मोहम्मद जी हिफ़ाज़त करण वारो रब पाण आहे तोखे किथे आहे एतिरी ताक़त जो तूं असांजे नबी जो मुक़ाबिलो करे सघीं असां मरी विया आहियूं पर मूं त जान छॾा सम्झो सुभाणे नबी जा साहब तव्हां ईअं असां जॻह थोरे कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ जलसे में वॾा वॾा नारा हणंदा जंहिं महिल वक़्तु ईंदो आहे त पोइ हुते कार कोठी में बंदि न वॾेरो न सरदार न ख़ान न बोतार सिर्फ़ु रब उते बि असां इस्लाम खे वोट कोन ॾिनोसीं ठीकु आहे हिसाब थींदा अॻिते उहो नबी जा साहब हज़रत उमर फरमाए थो मां चयोमांसि सबात छा तूं बि साबी ई छा नबी साईं जे ज़माने में जेको मुस्लमान थींदो मके जा काफ़िर हुनखे साबी चवंदा हुआ जीअं जो के दौर में को शिरक ऐं बिदत खां बेज़ार थी तौहीद जो क़बूल करे त माण्हू हुनखे वहाबी था चवनि नबी साईं जे ज़माने में मुस्लमान खे साबी चवंदा हुआ अॼोके दौर में सच्चे मुस्लमान खे नबी साईं जे सच्चे आशिक़ खे दुनिया वहाबी पई चवे हज़रत उमर फरमायो सबात छा तूं बि साबी जा तोरे साहबी फरमायो मां साबी थियां या न थियां इन में तुंहिंजो छा वञे वॾी ॻाल्हि त हीअ थी वई अथई जो तुंहिंजी भेण ऐं हुनजो मुड़ुसु ॿई साबी थी विया अथई मोहम्मद मुस्तफ़ा जा ग़ुलाम थी पंहिंजे घर जो त फ़िक्र कर तुंहिंजी भेण उनजो मुड़ुसु ॿई नबी साईं जा ग़ुलाम थी विया आहिनि ऐं हीउ हलियो आहे नबी साईं सां विघां हज़रत उमर फरमाए थो मुंहिंजे पेरनि जे हेठों ज़मीन निकिरी वई दिल में जब सच थो चए पहले अपने घर की तो फ़िक्र करे बाबा पंहिंजे घर जो फ़िक्र करणु खपे या न हाल इस्लाम जी शुरूआत घर खां कयूं छा घर ते त हुकूमत आहे न الرجال
निसा इजे के तवाई असा जो मिनिस्टर ऐं वज़ीरन इन्हनि खे हाकिम तवाई असा बनायो आहे वोट ॾेई पर घर जो हाकिम तवाई असांखे रब बनायो आहे अर्रिजालु क़व्वामून अलन निसा रब फरमायो मर्द औरतुनि ते हाकिम या अल्लाह असां जो पढ़ियल लिखियल औरतूं एतिराज़ थियूं कनि त जहिड़ियूं अखियूं असांखे तहिड़ियूं अखियूं मर्दनि खे जहिड़ी दिलि सीने में असांखे तहिड़ी दिलि सीने में मर्दनि खे असांजे मथां हाकिम तो छो बनायो आहे अल्लाह से फरमायो बिमा फज़्ज़लल्लाहु बाज़हुम अला बाज़ यो रब जो हाकिमाना जवाब आहे रफ़ मुंहिंजी मर्ज़ी आहे मां मर्दनि खे औरतुनि ते फज़ीलत ॾेई छॾी आहे मर्दनि खे औरतुनि ते हाकिम बनाए छॾियो आहे दुनिया जी पढ़ियल लिखियल औरत खे एतिराज़ करण जो कोई हक़ न इहो रब जो हाकिमाना जवाब अॻिते वरी हकीमाना जवाब वबिमा अनफकू रब फरमा मर्द औरतुनि ते हाकिम हिन जे किरनि छो त कमाइनि मर्द था ख़र्च मर्द था कनि सॼो ॾींहुं वीचारा लोग मर्द था बिजलियुनि जा बिल गैसनि जा बिल लटा कपिड़ा तेल साबुण लूण मिर्च गेहूं खंडु पती चांहि दवा दरमल सॼे घर खे वीचारा महांग जे दौर में कुल्लो ॾेई बीठा आहिनि तंहिंजे करे रब फरमा मर्द औरतुनि ते हाकिम बाबा जेके घर में हाकिम हो हथ मथे कयो नारे तकबीर घर में हले थी नी तव्हां इतो शुरूआत कयो इस्लाम जी वामुर अहलक बिस्सलाह पहिरें नंबर ते रब फरमायो पाण बि नमाज़ पढ़ो पंहिंजे बच्चनि खे पंहिंजे न्याणियुनि खे पंहिंजे नुंहरुनि खे घर जे भातियुनि खे अयाल खे बि नमाज़ जो हुकुम कयो वस्तबिर अलैहा इन में विथी न कजो ईअं न जो हिकिड़ो ॾींहुं चई वरी महीनो वेठा हुजो न सुबुह जो जुदा मंझंदि जो जुदा असर जो जुदा मगरिब जो जुदा इशा जो जुदा वस्तबिर अलैहा रब फरमाए ते साबित कदम रहो ऐं असां सूफ़ी सुबुह जो उथंदासीं नी असांजा कुराका जेके जमायती ॿ टे ईंदा आहिनि सुबुह जो त जुती बि आस्ते पाईंदा त मथां खड़को थी दरवाज़ो भी आस्ते खोलींदा त मथां पुट जी निंड फिटे वीचारो सॼी राति 3 बजे ताईं मोबाइल ते वेठो मस मुंहिंजे बच्चे खे निंड आई आहे आस्ते दरवाज़ो खोलींदो त मथां हिन जी निंड फिटे ज़ाल खे बि उथारींदो कोन त वीचारी सॼी राति ओजागो पई करे बच्चनि जे लाइ सुती पई हुजे ईअं आस्ते आस्ते पियो अचे दरवाज़ आस्ते पियो खोले मां तव्हां खां पुछां थो इहो ज़ाल सां बच्चनि सां ख़ैर ख़्वाही थो करे या दुश्मनी थो आज़ान अचे त बच्चनि खे बि चओ ॼणनि खे बि चओ सलात सलात अस्सलात ख़ैरुम मिनन नौम नमाज़ निंड खां भली अथव बाबा उथो नमाज़ ॼणनि खे बि चयो उथो नमाज़ ते नमाज़ नमाज़ पर इहे इन चवण ते उथंदा न असांजी मदरसे जा तालिब ई न उथंदा आहिनि त तव्हांजा पुट कीअं उथंदा तव्हांजे करे बीह रहो उथनि था त भली ॻाल्हि आहे न त वरी पाणी जो थधो गिलास खणो सभिनी जे मुंहं ते हारियो अञा बि न उथनि त पोइ खटुनि जे पावनि खे लठियूं हणो दरवाज़नि खे लठियूं हणो असां मदरसे में ईअं कंदा आहियूं दरवाज़नि खे ठटका लठियूं अञा बि न उथंदा पोइ पछाड़ीअ में कननि मां वठी तालिबनि खे उथारींदा आहिनि उस्ताद या न अञा बि न उथनि त पंहिंजे पुटनि न्याणियुनि जे तरियल पेरनि जे तरियल हथनि जे तरियल खे लठियूं हणोनि मां नथो चवां मुंहिंजे नबी फरमायो वज़रिबूहुम इज़ा बलगू अशरा तव्हांजो पुटु 10 सालनि जो थिए त मार ॾेई करे नमाज़ पढ़ायोसि हाणे जेको 20 सालनि जो 30 सालनि जो 40 सालनि जो पुटु नमाज़ न पढ़े असांजा हज़रत से मेर वारा फरमाईंदा रहमतुल्लाह अलैह
इनके घाणे में पीरियोस चिचड़े में बेनमाजी के पूरियोस या सब पीरियोस या सजा थोड़ी दस मन कबर है क्या मर्जी सजा को मची वजे वो सजा अन्य घनी दस अल्लाह जालुल जिला भी रब फरमायो फाइजुन रब फरमायो पंज जालुल के वाइज कयो पंजो सिपारो सूरत नसाद फाइजुन पंज जालुल के वाइज कयो त नमाज पढ़ो हयाई पर्दो कर गाड़ियों न दे गिला न कर परावन घर में वणो न बाजार में बेपर्दा थी करे शॉपिंग न कर औरतुन के वाइज यही कबो बियो चाहे बिया कड़ा कमानो न पाण वाइज कयो मौलवी जोगी जो वाइज बुधरायो में के साहब जो वाइज बुधरायो साईं अब्दुल मुजीद साहब जो वाइज बुधरायो खोगे साहब जो न बुधराजो बताए ने रूह को न निकली खोगे साहब जो वाइज मर्दन जे लाइ माइन जे लाइ न उनके इस्लाही वाइज बुधायो मौलाना तारिक जमील जो वाइज भोग मजाक मस्करी कंदियूं असांजे कंडियार में को मौली साहब मां उनजो नालो नथो खणा लाउड ते वाइज़ पियो करे थोरो ग़लति जो ॻाल्हाई 2000-3000 औरतूं वाइज़ पियो ॿुधनि मां मस्जिद में बीठो आहियां उनजे ज़ुबान मां ग़लति लफ़्ज़ निकितो 2-2.5 औरतूं उन ई वक़्त में उथियूं चयूं तौबा ही मौलवी आहिनि थोरे उनजे ग़लति लफ़्ज़ ज़ुबान मां ग़लति कढियईं एॾो नुक़सानु थियो घटि में घटि उन्हनि मौलवियुनि खे तव्हां सम्झायो या बिना लाउड जे वाइज़ करायो हाणे हिते केतिरियूं मस्तूरात अदबियूं भेनरूं नियाणियूं वाइज़ ॿुधंदियूं या कोन क़ुरान तो फमा फैज़ू हुन पंज ज़ालुनि खे वाइज़ कयो पाण वाइज़ी थी वञो पाण वाइज़ नथा करे सघो त मौलवियुनि जो वाइज़ उन्हनि खे ॿुधायो तबलीग जमात में 3 ॾींहं वञूं था मस्तूरातूं जमातूं निकिरनि थियूं तव्हां बि हलिया वञो पंहिंजी घरवारी खे वठी माहौल जो असरु थींदो 40 ॾींहं पंहिंजी घरवारी खे वठी करे जमात में वञो असरु थींदो इंशाअल्लाह उनजो वाइज़ जो असरु नथो थिए त क़ुरान तो फमा वहजुरूहुन फिल मज़ाज बिस्तरो जुदा कयो बिस्तरो खणी वञी मस्जिद में सुम्हो बिस्तरो खणी वञी ओताक में सुम्हो जेसि ताईं नमाज़ न पढ़ंदी आहियां मां घर में न ईंदो साईं हयाई पर्दो न कंदी आहियां मां घर में न ईंदुसि बिस्तरे जी मार जो जेकर इन जो भी असरु नथो थिए रहंदो ख़ुशि थी त निकितो भलो बाबा जेका बेदीन हूंदी आहे त ख़ुशि थींदी तो कुरान तो फमा मज़रिबूहुन पंज ज़ालुनि खे मार ॾेई करे बि नमाज़ पढ़ायो एतिरो बि तव्हांजो हक़ु आहे महांगाई जे दौर में कर्ज़ खणी सॼे घर खे तव्हां हलायो पिया एतिरो बि हिन जो हक़ु न आहे जो घर में वेही करे नमाज़ पढ़े पर्दे में रहे हाफ़िज़ातुल ग़ैब मुड़ुस जे शयुनि जी हिफ़ाज़त करे मार बि ॾेई सघो भला मार जो दौर कोन्हे ॾिजो था त मथां थाणे ते न वञे कोर्ट में हली वञे त भला एहतिजाज त कयो छा एहतिजाज कबो आहे न एहतिजाज में फ़ाइदो आहे जीअं असांजो राशिद साहिबु ॾिसो था उते रोड ते ई वेही रहियो ॿियो त कुझु कोन कयूं रोड ते वेही रहियो पोइ हुनजो फ़ाइदो थियो की न कोन माफ़ी वरितऊं या कोन एहतिजाज कयूं रुॻो रोड ते वेठो आहे त वॾा वॾा ऑफिसर इदारे जा वॾा माण्हू उन्हनि बि माफ़ी वरिती छा असांजूं मायूं जेकर एहतिजाज कयूं त इन्हनि ऑफिसरनि खां मथे आहिनि एहतिजाज कयो खट खां हेठि वेही रहो रली बि न विछायो पट ते वेही रहो त जेसि ताईं निमाज़ न पढ़ंदी पुटनि खे चओ नियाणियुनि खे चओ निमाज़ न पढ़ंदव मां खट ते न वेहंदुसि इंशाअल्लाह हया ईंदुनि इंशाअल्लाह आया ईंदुनि मां तव्हां खां पुछां थो असां क़ुरान मजीद जे इन आयत ते अमल कयो आहे घर में न असां वाइज़ कयोसीं न नसीहत न असां को बिस्तरो भला जुदा कयोसीं कावड़ में निकिरी वञे
एक बड़ी मस्जिद में मदरसे में वञी सुम्हूं। एहतजाज कयो, इंशाअल्लाह नमाज़ी थी वेंदा। ये बच्चा है न्याणी, ओ या नंढड़ी न्याणी जंहिं महिल नमाज़ में चवंदी रब्बि ग़फ़िरली वलिवालिदैया, या अल्लाह मूंखे भी माफ़ कर, मुंहिंजे अबे अम्मा खे भी माफ़ कर। रब फ़रिश्तनि खे फ़रमाईंदो आहे या हयादार न्याणी, अॼु मां रब खां पंहिंजे पीउ माउ जे लाइ माफ़ी थी वठे, मां रब इन खां वधीक हयादार आहियां। इन जी दुआ खे क़बूल कंदे इन जे पीउ माउ खे माफ़ कर। इन जे करे हज़रत उमर फरमायो ठीकु आहे भला, पर हेॾे वञा ही तवजो हेॾो वठीस। जीअं मौलाना फज़ल रहमान इमरान ऐं जनरल बाजे खे एॾो मुंझायो, न त हिननि जो इरादो इमरान खे अमेरिका आंदो, अमेरिका हुकुम कयो हितों वारनि खे त बसि इमरान खे वज़ीर आज़म करिणो अथव। उनखे ॾिनो 3 हदफ़, घणा? पहिरें नंबर ते इमरान खे चयूं त मदरसा स्कूलनि में तब्दील कर। पाकिस्तान में को बि मदरसो न हुजे जीअं जिद्दे में, मके मदीने में, दुबई में, शारजा में, अबू धाबी में, कुवैत में, मिस्र में, उर्दन में, खलीज में, जीअं उते सभु स्कूल आहिनि। 12 बजे ताईं इंग्लिश, 2 कलाक वरी अरबी। हिननि जो मक़सदु बि इहो हो त 12 बजे ताईं पाकिस्तान में इंग्लिश हुजे। हाणे 12 बजे ताईं जो इंग्लिश हुजे त 2 कलाकनि में इहे छा आहे, क़ुरान हदीस पढ़ंदा। हिननि जो मक़सदु इहो त इहे जे बसि इहे ॾाढ़ियूं पटका छो, इहे तॾा लुखूं छाजे करे, इहे सभु इहे स्कूल हुजनि बसि। हुन में 12 बजे ताईं इंग्लिश तालीम हुजे, अंग्रेज़ी स्कूल जी तालीम, 1 कलाक दीनियात हुजे बसि। नाले जा ई मुस्लमान थियनि, आलम छो थियनि। हिननि जो मक़सदु इहो हो। पहिरें नंबर ते इमरान खे चयूं त मदरसनि खे स्कूलनि में तब्दील कर। 2 नंबर ते हिन खे चयूं त इहे मस्जिदूं जेके आहिनि इहे पंहिंजे कंट्रोल में कर। मस्जिद में जेके मौलवी आहिनि इहे जमायत इन्हनि जे हथ में आहे। जमायत खे हक़ ऐं सच जी ॻाल्हि इहे मौलवी था ॿुधाइनि, क़ुरान हदीस। तंहिंजे करे हिन क़ुरान हदीस खां हिननि खे परे कीअं कजे। इन्हनि मौलवियुनि खे 2-3 हज़ार पघार ॾे, इहे पाण ई राज़ी थी पवंदा। पोइ हिननि खे वाइज़ लिखी ॾे, जीअं उते ॿियनि मुल्कनि में ख़तीब खे वाइज़ लिखी ॾींदा त अॼु तोखे वुज़ूअ जा फ़र्ज़ बयानु करिणा, अॼु निमाज़ जूं सुन्नतूं, त हीअ मौलवी बि पंहिंजे मर्ज़ी सां वाइज़ न करे। DC साहिबु लिखी ॾींदो त मौलवी जोगी अॼु हिन जुमे ते तोखे वाइज़ हीअ करणी। मुफ़्ती तक़ी उस्मानी जो ॻाल्हि करे, वॾो आलिम आहे, उहो चए पियो त मां उर्दन वियुसि, उते जुमे जी निमाज़ पढ़ियमि त जुमे जे ख़ुतबे में, सॼे ख़ुतबे में ख़तीब उतां जे बादशाह जे लाइ दुआ घुरी ऐं उन जी तारीफ़। पोइ जो मां सर्वे कयुमि त सॼे मुल्क में हर मस्जिद में बयानु इहो, ज़रे जेतिरो बि लफ़्ज़ मटियल कोन हुयो। सॼे मुल्क उर्दन में हर मस्जिद जे हर ख़ुतबे में तारीफ़ बादशाह जी ऐं उन जे लाइ दुआ। हिननि जो मक़सदु इहो हो त पाकिस्तान में बि ईअं थिए त मौलवी इमरान जी तारीफ़ कनि, हुन जे लाइ दुआऊं। 3 नंबर ते हिननि जो मक़सदु हुयो त कादियानी जेके गैर मुस्लिम आहिनि उहे वरी मुस्लमान थी करे इज़त सां रहनि। पाकिस्तान में उन्हनि जी बेइज़ती थी थिए, उन्हनि खे असांखे ॻाल्हाइण जे लाइ तयारु न आहे। खाइण पीअण त पंहिंजी जाइ ते, पर कादियानी सां को मुस्लमान ॻाल्हाइण जे लाइ तयारु आहे? असां त ॻाल्हाईंदासीं कोन। कादियानी अची वेंदो हुनखे गोली हिकु हणिजे। पर दुआ कयो मौलाना फज़ल रहमान खे, अल्लाह हुन जे ज़िंदगी में बरकत करे। अहिड़ो हिननि खे मुंझायईं जो हिननि खां पंहिंजा मक़सद सभु विसरी। जीअं मां हिते वर मथे कयमि, ॿाहुनि खे कुंजमि, बंदूक कुल्हे में विधमि, इरादो कयमि त ख़लीफ़े खे न छॾींदुसि, अॼु ख़लीफ़े खे मार। हीअ स्टेट सेक्रेटरी थी मौलवियुनि जो हक़ु खाई थो वञे, रुॻो नारा हणी, इन खे न छॾींदुसि। मां इरादो कयो त हिन खे मारींदुसि, ख़लीफ़े बंदूक खणी निकितुसि। ठीकु आहे, त रस्ते में हाफ़िज़ उज़ैर मिली वियो, साईं केॾे पिया वञो? मां चयो ख़लीफ़े खे न छॾींदुसि। चई साईं तव्हांजे गाॾी खे बाहि लॻी आहे, तव्हां ख़लीफ़े खे मारियो, होॾी तव्हांजी टूटी गाॾी अॻुवा थी वई।
तो मुखो ख़लीफ़ो विसरियो मूंखे पंहिंजे गाॾी जो फिक्र। सो मौलाना फज़ल रहमान अहिड़ो इमरान ऐं जैनल खे मुंझायो आहे। केॾी महिल कराची लखे मुस्लमान, केॾी महिल इस्लामाबाद, केॾी महिल पिशावर, केॾी महिल सखर, केॾी महिल लाड़काणो, 25 लख मुस्लमान न छॾींदासीं तव्हांखे, तव्हांजो जनाज़ो पढ़ी पोइ ईंदासीं। त हिननि खां पंहिंजा मक़सद विसरी विया, हाणे रुगो कुर्सी बचाइणी। सही थो चवां या ग़लति? मां तव्हां खां पुछां थो, असांजा मदरसा बंदि थिया, स्कूलनि में तब्दील थिया? पर साल 72,000 हाफ़िज़ थिया वफ़ाक़ में, हिन साल वरी 76,000 हाफ़िज़ थिया। पर साल 13,000 न्याणियूं हुयूं जन क़ुरान यादि कयो, हिन साल 15,000 न्याणियूं जेके क़ुरान जूं हाफ़िज़। मदरसा त वधिया, तादाद वधियो आहे। पर साल 20 खां 25,000 मौलवी, हिन साल वरी 30 खां 35,000 आलिम थिया। पर साल 10 खां 15,000 छोकिरा हुया, ऐं हिन साल वरी 20 खां 25,000 न्याणियूं आलिम थियूं। असांजा त कमु वधियो आहे अल्हम्दुलिल्लाह, जलसा वधिया आहिनि, मस्जिदूं वधियूं आहिनि, मदरसा वधिया आहिनि, हाफ़िज़ वधिया आहिनि, आलिम वधिया आहिनि। असां त पंहिंजे मक़सद में कामयाबु आहियूं। हाणे असां विरहूं था तव्हां ॾिना, त हीअ महांगाई जेका थी आहे, गियो घणे वञी पहुतो आहे, असांखे त ख़बर ई कान्हे अल्हम्दुलिल्लाह त गियो घणे आहे, असांखे ख़बर ई न आहे। न मिर्चनि जी ख़बर आहे त मिर्च किलो घणे आहे, अलाए कीअं पियो रब असांखे हलाए, अलाए किथों पियो ॾिए, ख़बर ई नथी। न चांहि जे मेज़बान जो पतो आहे त किलो घणे आहे। खंड जो बि अॼु मां पुछा कई मदरसे जे लाइ, चयूं त खंडु वठी अचो, पुछा कयमि, चयूं त 110 रुपया किलो आहे। न त मूंखे मां सम्झो त 50-60 रुपया किलो। मां हैरान थी, 110 रुपया किलो थी वई। सही आहे नी, 110 रुपया किलो आहे या न? साल अॻु में 2500 रुपया 16 किलो जो टीन पियो मिले, 2500 रुपया। अॼु जो मां पुछा कयमि त 4300 रुपया उहो साॻियो थी, माना एॾो महांगो थी वियो। असां तव्हांजे लाइ था मरूं त इहा महांगाई ख़तमु थी। असांखे फ़िक्र तव्हांजो आहे अल्हम्दुलिल्लाह। हिन वक़्तु केॾी महांगाई आहे, पोइ बि तव्हांखे चऊं था बच्चा असांखे ॾियो, स्कूल बंदि आहिनि, भला असांखे ॾियो बच्चा। असां इंशाअल्लाह मानी बि खाराईंदासीं, लटा कपिड़ा तेल साबुण, इंशाअल्लाह उन्हनि खे स्कूल में बि पढ़ाईंदासीं। सुभान अल्लाह। हाणे तव्हांखे ख़बर आहे, दीनी लिहाज़ सां पाकिस्तान सॼी दुनिया में पहिरें नंबर ते, पर वरी दुनियावी लिहाज़ सां, माना दुनियावी तालीम जे लिहाज़ सां पाकिस्तान में सभ खां पहिरीं जेका पोज़ीशन खई आहे उहो मदरसो आहे फ़क़ीरा ॻोठ में, अब्दुल्ला शाह मज़हर जो मदरसो आहे। उते जेके छोकिरा पढ़नि था इंग्लिश में, स्कूल जी तालीम आहे, उन्हनि हाई स्कूल में इम्तिहान ॾिनो आहे, पहिरें नंबर ते उन मदरसे जा शागिर्द सॼे मुल्क हाणे मां पंहिंजा नंढड़ा 2 छॾे आयो आहियां हैदराबाद। उते हैदराबाद मदरसो आहे न्यू सिटी में, 900 तालिब, घणा तालिब? 900 तालिब था पढ़नि। उते मौली साहब ॿुधायो, अब्दुल्ला पठान, चईं हर वेले ते 11 मण अटो थो खपे, 11 मण रोज़ानो, 11 मण। 900 तालिबनि खे मानी था करायूं। चईं हाणे उते स्कूल हुननि मंज़ूर करायो आहे। चईं हिते DC आयो, नूनारी ॻोठ जो हिकिड़ो ग़रीब मिसकीन हारी माण्हू जेको मज़दूरी कंदो हो, उनजे बच्चे उनजे साम्हूं इंग्लिश में तकरीर। असांजे मदरसे में हलो, तव्हां पंहिंजे स्कूलनि ऐं कॉलेजनि जा शागिर्द बि वठी अचो, असांजे मदरसे जा तालिब मुक़ाबिलो करायो इंग्लिश में, रियाज़ी में, इंजीनियरिंग में। तव्हां मौलवियुनि खे ईअं सम्झो आहे छा? सॼो वाइदो कयो त पंहिंजा बच्चा मदरसे में इंशाअल्लाह ॿई जहान ठही, इन्हनि मदरसे में सही इंसान तयारु थींदा। दुआऊं बि घुरो इन्हनि मदरसनि जो, अलाह हिन मदरसनि खे आबाद करे। त बहरहाल घर खां शुरूआति कंदो नी इस्लाम, घर में हुकूमत आहे नी, हली तूं शुरूआति कयो।
मस्जिद में जो मस्जिद जो मुतवली आहे उहो हाकिम आहे। शुरूआत करे त पेशवाम टाइम जो नमाज़ ते अचे, मुअज़िन टाइम जो आज़ान ॾिए, मदरसे जो मोहतिम आहे त मदरसे जा उस्ताद तालिब उन्हनि जे मथां हाकिम आहिनि। हिकिड़ो इदारो आहे, स्कूल आहे प्राइवेट, उन जे मथां हाकिम आहे नी। जेको स्कूल हलाए थो हाकिम आहे। शागिर्दनि खे उस्तादनि खे सभिनी खे नमाज़ जो पाबंद बनाए। जेसि ताईं सॼे मुल्क ते हुकूमत अचे तेसि ताईं भला जेतिरी हुकूमत आहे ओतिरी त हलायो। हज़रत उमर फरमातो मां घर आयुमि फसमीअतु, पोइ मूंखे कुझु आवाज़ ॿुधण में आयो पर सम्झ में न पियो अचे त आवाज़ छा जो आहे। एतिरो सम्झो त घर में कुझु पढ़ी रहिया आहिनि। असुल ॻाल्हि हीअ हुई त हज़रत उमर जी भेरी जो मुस्लमान थिया त नबी से हज़रत ख़ब्बाब रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मोकिलियो त वञ उन्हनि खे घर में क़ुरान मजीद जी तालीम ॾेई आहे। हज़रत ख़ब्बाब उन्हनि खे घर में क़ुरान जो पढ़ाए। फज़रबतुल बाब, हज़रत उमर फरमातो मां दरवाज़ो खड़कायो, अंदरों आवाज़ आयो मन दकल बाब, केरा दरवाज़े खड़काइण वारो? मां जो उमर बिन ख़त्ताब। ख़ब्बाब त लिकी वियो डप में, भेड़ी अची ॾिजी दरवाज़ो खोलियो। हज़रत उमर फरमातो मां उनखे मारण शुरू कयमि त विच में भेड़ दीवार बणिजी वई मूंखे खे छॾाइण जे लाइ विच में अची। त मां चयोमांसि सबात, छा तूं बि साबियाणी बणिजी वई छा? त भेड़ जवाब में चयो नहनु सबाना हादा उमर, असां सभु साबी बणिजी विया आहियूं, असां सभु मोहम्मद मुस्तफ़ा जा ग़ुलाम बणिजी विया आहियूं। तोखे जेको ज़ोर लॻाइणो आहे ज़ोर लॻा। सुभान अल्लाह। हज़रत उमर फरमातो मां भेड़ीअ खे छॾे वरी भेड़ खे मारणु शुरू कयो। एतिरो मारियोमांसि जो सॼी रतो रत थी वई, पर जबल वांगुरु बीठी रही, वार जेतिरो बि चुड़ी न। फरमाई जंहिं महिल मां मारे थकिजी पियुसि त भेड़ जज़्बात जी अंदाज़ में चयो अदा उमर, जंहिं ख़त्ताब जो तूं पुटु मां बि उन ख़त्ताब जी धीउ आहियां, जंहिं अकबर जे छातीअ जो तूं खीर पीतो आहे मां बि उन अकबर जी छाती जो खीर पीतो आहे। तूं कुफ्र ते मज़बूत, मां इस्लाम ते मज़बूत, तूं अबू जहल जी संगत नथो छॾे सघी त रसूल मोहम्मद जी ग़ुलामी कीअं छॾींदासीं? चयो हज़रत उमर फरमातो पोइ मां बेसाख्त किरी पियुसि, मुंहिंजे जान निकिरी वई। परेशान थी वियुसि त हीउ कहिड़ो पियो इनक़िलाब अचे, हीअ कहिड़ी पई तब्दीली अचे। तब्दीली हिन खे चइबो अथव इमरान वारी तब्दीली चए। बदमाश, हिन जो त नालो ई न खयो निभागो। बदनसीबी असां पाकिस्तान में असांजा नसीब खे अड़ा आमालुकुम अमालुकुम। नबी से फरमायो जड़ा तव्हांजा अमल तड़ा तव्हांजा हाकिम। असां बेनमाज़ी त हाकिम बि बेनमाज़ी, असां ज़ालिम त हाकिम बि ज़ालिम, असां ज़ानी त हाकिम बि ज़ानी, असां शराबी त हाकिम बि शराबी, असां कुताई त हाकिम बि कुताई। आमालुकुम उम्मालुकुम, जड़ा तव्हांजा अमल तड़ा तव्हांजा हाकिम। इहो कहिड़ो हाकिम असांखे मिलियो आहे जो राति जो निंड नथी अचेसि त वञी कुतनि सां थो गॾु वेहे, कुतनि सां थो गॾु सुम्हे। कुताईअ खे कहिड़ो क़दुरु इंसाननि जो। तब्दीली आदि त मोहम्मद मुस्तफ़ा, तब्दीली इस्लाम सां, क़ुरान जे कानून सां। हज़रत उमर फरमातो मां परेशान थी वियुसि त मके जे कंहिं सरदार खे ज़रूरत न आहे जो कहिड़ो उमर जे साम्हूं अचे। अॼु उमर जी भेण उमर जे साम्हूं थी आहे, ॻाल्हि छा आहे? हज़रत उमर फरमातो मां सोचे हिन मंज़र ते पहुतुसि त ही भेण जो कमाल न आहे, ही मोहम्मद मुस्तफ़ा जे इस्लाम ऐं ख़ुदा जे क़ुरान जो कमाल।
ये इस्लाम जैन के नो बहादुर बनायो आ, ये अल्लाह जो कुरान जैन के नो बहादुर बनायो आ। वो कुरान मजीद उते पियो उन ज़माने में कुरान मजीद लिखियल हूंदो चमड़े ते पत्थर जो ठरे हुई तख्तियूं जी अॻे पटियूं हूंदियूं हाणे त पटियूं स्कूल में आहिनि ई कोन या कमर में आहिनि पटियूं ऐं स्लेटूं ख़तमु थी वियूं उहे विया हलिया उस्ताद जेके पटियुनि ऐं स्लेटुनि ते पढ़ाईंदा कुरान मजीद लिखियल हो इहे पत्थर जूं तख्तियूं हुयूं हज़रत उमर फरमातो मां कुरान मजीद खे हथु लाइण जी कोशिशि कयमि त ॾिसां त हिन में लिखियल छा आहे त भेण यकदमि कुरान मजीद जी आयत पढ़ी करे चयो ला यमस्सुहु इल्लल मुतहहरून। अदा उमर ख़बरदार थी जा हिन कुरान खे हथु न लाइजा हीअ असांजे रब जो कलाम आहे जे रब पाक आहे त रब जो कलाम बि पाक आहे ला यमस्सुहु इल्लल मुतहहरून। कुरान मजीद के हथों वो तो न सके जेको पाक हुजे जेको पाबूज़ हुजे जो तलक सजे में चढ़े मोहम्मद मुस्तफा सा हुजे तुझा हथ अबू जहल सा मिलल मेहरबानी करे न पाक कलाम के हथ न ला। हज़रत उमर फरमा ठीक आहे भला तव्हां मूंखे पढ़ी ॿुधायो भेण खे जी भला तूं मूंखे पढ़ी ॿुधाए हिन में लिखियल छा आहे जो तव्हां चढ़िया थी आयो कॾहिं ॻाल्हि नथा ॿुधो का मार बि तव्हां ते असरु नथी करे भेण खे जी भला मूंखे बि ॿुधा सुभाउ अल्लाह हदीसुनि जे किताबनि में अचे थो पोइ भेण सूरत ताहा जी तिलावत थी करे ताहा मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितश्क़ा इल्ला तज़किरतन लिमन यख़्शा तंज़ीलन मिम्मन ख़लक़ल अर्ज़ वस्समावातिल उला। जॾहिं भेण क़ुरान जी तिलावत शुरू कई आहे हज़रत उमर जे अखियुनि में पाणी वहणु शुरू थी वियो आहे कुरान मजीद पत्थर दिलि पाणी करे छॾियसि जंहिं महिल इन आयत ते पहुती इन्ननी अनल्लाह ला इलाहा इल्ला अना फ़अबुदनी। हज़रत उमर को दाद निकिरी वई अॼु भेण जे वात ते हथ ॾेई करे चई अदी बस कर त ॿियो कुरान मोहम्मद मुस्तफा जी ज़ुबान मां ॿुधा अदी अल्लाह जो वास्तो अथई बस कर मुंहिंजो हाथो फाटे मां बर्दाश्त नथो करे सघां ॿियो कुरान मां साईं जी ज़ुबान मां ॿुधंदुसि। हज़रत ख़ब्बाब जो ॾिठो त उमर रोए थो कुरान इनकलाब आणे छॾियो आहे त यकदमि ॿाहिरि निकिरी आयो हज़रत उमर के जे अबशिर या उमर अदा उमर मुबारक हुजई अदा उमर मुबारक हुजई तुझे बारे में असांजे सुन नबी जी दुआ कबूल थी वई। नबी से रात जो दुआ घुरी जुमे जी रात जुमे जे ॾींहुं हज़रत उमर आयो साईं जन वेठा दारे अरकम में हज़रत अरकम हिकिड़ो साहबी हो उन जे घर में मदरसो हुयो उते ताल में वेठा 39 हज़रत उमर जीअं जो दारे अरकम में दाख़िल थियो 39 सहाबियूं थी बीठा ख़बरदार नवीं दे उमर नबी से जो चाचो हज़रत अमीर हमज़ा हज़रत उमर के चयो उमर ख़बरदार जेकॾहिं चङी नीयत सां आयो ई त भलो अथई न त तुंहिंजी तलवार तुंहिंजे गर्दन ते रहंदी। हज़रत उमर जी ॻिची में चादर हुई तलवार म्याण में ही या अमुन जी निशानी हीअं जे नबी से ॾाढो गोॾा बनी वेठो हदीस में अचे तो नबी से हज़रत उमर जे इन गिरबान मां वरितो सुठो सुभान साईं जन सम्झी विया नबी साईं हज़रत उमर जे गिरबान मां वठी करे जो उमर कीअं आयो ही हज़रत उमर चयोसि पहिरियों कलमो पढ़ायो जी मुंहिंजी भेरी लिखे तव्हां पंहिंजो मुरीद बनायो आहे अॼु उमर भी हमेशा तवज्जो गुलाम बणायो तकबीर शान उमर फारूक शान उमर फारूक। नबी से हज़रत उमर के कलमो था पढ़ाए दीन इस्लाम जो गालियूं था सेखारियो फकब्बरल मुस्लिमून सबुरल मुसलमान चवंदा रहे तकबीर नारे तकबीर
ख़त्म थी आ अज असांखे रब उमर जग पहलवान ॾिनो आहे वरी हज़रत ख़ब्बाब उथी बीठो अल्लाहु अकबर हाणे कर मक्के जे बुज़दिल खे ज़रूरत न आहे जो केर असांजे मेरी अखि सां ॾियारे रब असांखे उमर ॾिनो आहे फकबर मुस्लिमून सबूरा मुसलमान नारल मथो नारा प्यारल हदीस में जे तो नारल जे विच में जिब्रील अचियो नबी से के जे इस्तबशर आलु समाए बे इस्लाम उमर सही उमर जे इस्लाम ते ज़मीन ते मुसलमान खुशी गया पर 70 आसमान ते फरिश्तन भी इस्लाम उमर ते खुशी यो दवा का उमर सुभान अल्लाह सब जो सुभान अल्लाह जंहिंखे नबी से रोई रोई रब खां घुरियो हुयो हज़रत उमर जंहिंजे ख़ुशीअ में ज़मीन ते साहबा नाराया आसमान ते फ़रिश्ता नाराया इहो उमर था सुभान अल्लाह हज़रत उमर जॾहिं मुस्लमान थियो मके जे काफ़िरनि मके जे मुशरिकनि मके जे घिटनि में मातम कयो रही वही चीखू करे चवण लॻा आहे अधु मको असांजो खसिजी वियो मके जा काफ़िर पिया चवनि त उमर मुस्लमान थियो असां इहे संदोज़ी में अधु मको असांजो खसिजी वियो पर हिकिड़े यहूदी तारीख़दार बि लिखियो त उमर जहिड़ो पहलवान जेकॾहिं 10 साल बाक़ी ज़िंदह हुजे हा त पूरी दुनिया में यहूदियत जो नाम निशान ख़त्म थी वञे हा सॼी दुनिया में मोहम्मद मुस्तफ़ा जो इस्लाम चिमकंदे नज़र सुभान अल्लाह 28 ज़ुल्हज ते हज़रत उमर साईं मस्जिद नबी में नबी से जे मुसल्ले ते फजर की नमाज में ज़ख्मी थी ईरान जो हिकिड़ो बदमाश हो अबू लोलो फ़ैरोज़ असुल हज़रत उमर जो अंगल हुयो रब सां न त तव्हांखे ख़बर आहे हज़रत उमर जी 22 लख मुरबा मैल ते हुकूमत 25 लख मुरबा मैल ते उनजे दुरे जो रोब 25 लख मुरबा मैल उते जेकॾहिं इस्लाम जो दुश्मन हज़रत उमर जो नालो ॿुधंदो त ॾक में ही दुश्मन हिते कीअं आहे मदीने में हज़रत उमर से दुआ घुरी रब उमिरि तां अचे पियो मके मदीने जे विच में रात जो तहज्जुद जे वक़्त में हज़रत उमर रब को रोई दुआ घुरी या अल्लाह बस मां त उठनि जो दलार हुयुसि मूंखे त उठ चढ़ण बि ॾाको न ईंदा हुआ पर मोहम्मद मुस्तफ़ा जे इस्लाम जे करे तो मूंखे 22 लख मुरबा मैल जो हाकिम बनायो 25 लख मुरबा मैल ते उनजे दुरे जो रोब हो हज़रत उमर से जॾहिं वक़्त जो ख़लीफ़ो थियो रब खे चई या अल्लाह तेसि ताईं मूंखे न मारिजां जेसि ताईं हिन मुल्क में अमुन न थिए सम्झो सुभान तेसि ताईं मूंखे न मारिजां जेसि ताईं हिन मुल्क में अमुन न थिए तेसि ताईं मूंखे न मार पोइ तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ी औरत हुई सना शहर यमन जो हुयो उतां निकिती अकेली मथे खां वठी पेरनि ताईं सोन सां भरियल हुई रात जे वक़्त में मदीने में यमन जे रस्ते खां दाख़िल थी हज़रत उमर पहरो पियो रात जे वक़्त ॾिठई त हिकिड़ी ॾाची मदीने में दाख़िल थी आहे हज़रत उमर ई सम्झो त शायदि को दुश्मन जो जासूस आहे मदीने में दाख़िल थी रहियो आहे डोरी वञी उन ॾाची जे महार खे पकड़ियई अल्लाहु अकबर तो उन माई जी ज़ुबान मां लफ़्ज़ निकिरिया इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन शायदि उमर शहीद थी वियो उमर वफ़ात करे वियो जो तोखे एॾी जुर्रत थी आहे जो तूं मदीने में मुंहिंजे ॾाची जे महार खे पकड़ियो आहे जेकर उमर ज़िंदा त पोइ उमर तूं आहे उन माई चयो मूंखे महीनो थियो आहे
मां यमन शहर का सना का नितिया मथे को वठी पेरन ते मां सोन सा भरला रात दी मां सफर कयो आ कमीने के जरूरत न थी आ जो केर मुने निहारे डाची जे मार के पकड़ त पंजी जाते पर मुने के रास्ते में निहारो भी ना है तू केर थी दुआ जो मदीने में तो मुझे डाची जे मार के पकड़वा छा उमर शहीद थी हो छा उमर वफात करे हो जेकर उमर जेरो आ तो उमर तुआ ताजा तो उमर फरमायो अम्मा मुबारक हो जई उमर जेरो आ ऐ उमर मां उन्हें वक्त में मस्जिद नबी में आयो बरकातु नफिल नमाज पढ़ी करे रब को दुआ करे या अल्लाह हारे जब वक्त में इजराइल के मोकिली मैं तोने अचर जेला हाजिर हां जो तो मुल्क में अमन अमान थी वा हारे उम्र के रहने की जरूरत करे ये भी वक्त जा हक बा ये भी वक्त जा हक बा दुआ के और बसा की यारा हक में नसीब करे नेक साल है मुल्क कौम जा खैर खा पहली मुहर्रम ते हज़रत उमर से की शहादत थी हज़रत उमर से दुआ करी बुधाएं था अल्लाहुम्मा रज़ुक़नी शहादतन फी सबीलिक या अल्लाह मुझे जिंदगी जो बख्वाश हुन हिकड़ी ख्वाहिशात के मौत ने त शहादत जो मौत ने वजअल कबरी फी बलद हबीब बी मुझी ख्वाहिश आए त मुझी कब्र हुजे त तुझे महबूब जे शहर में रब फरमा उमर घबराना तो सिर्फ शहादत जी दुआ गुड़िया मैं तो की शहादत दिया थो पर मस्जिद नबी में मोहम्मद मुस्तफा जे मुसल्ले ते नमाज में सजदे में तो के शहादत सुना हल छा याद कर बी दुआ करी गुरई त मुंजी कब्र होजे त तुझे महबूब जे शहर में होजे रब फरमा उमर तो के महबूब जो शहर बजा तो पर पंजे महबूब जे रोजे में पंजे महबूब जे भाकुर में क़यामत ते सुवारे दोजे नहीं हल जो मजा मार सो हज़रत उमर जो अंगल हुयो जो रब कबूल कयो ईरान में पहिरीं मुहर्रम ते वॾो मेलो लॻंदो आहे बाबा फ़िरोज़ ईद फ़िरोज़ ही वेंदा आहिनि हितां वो तो फ़िरोज़ी मुंडी वठी ईंदा आहिनि फ़िरोज़ी बुरा असां मुस्लमाननि खे तोहफ़े में ॾींदा आहिनि तव्हांखे त मुफ़्त में जेका शइ खपे पाईंदव वो हज़रत उमर साहिब आख़िरी वक़्त में पंहिंजे पुट हज़रत अब्दुल्ला बिन उमर के चयो पुट अम्मा आशा को इजाज़त वठी आ मुझी दिल भी चए थी त मां हिते साईं जे भरिसां दफ़न थिया समझो सुभान अल्लाह कंहिंजी दिल न चवंदी जंहिंजे दिल में राईअ जे दाणे जेतिरो ईमान आ वो त ईअं ई पियो थो दुआ घुरे त या अल्लाह मुंहिंजो मौत थिए त मदीने में थिए मौत बकी जे कब्रिस्तान में सुम्हा आख़िरत जे ॾींहुं पंहिंजे महबूब जे पाणे मौत हज़रत उमर अब्दुल्ला बिन उमर के चयो अब्दुल्ला बिन उमर आयो अम्मा आशा के जे अम्मा बाबो इजाज़त तो तलब करे त मूंखे बि संजन जे रोज़े मुबारक में जाइ ॾिनी वञे वक़्त आयशा हदीसुनि जे किताब में चए थो अम्मा आशा रोई ॾिनो जे पुट या जाइ त मां पंहिंजे लाइ रखी पर उमर मुंहिंजे महबूब जी मुराद आहे मां राज़ी आहियां उमर चए तो मां राज़ी आहियां अब्दुल्ला बिन उमर भॼंदो आयो हज़रत उमर खिची अबशिर या अबा बाबा मुबारक हुजई बाबा मुबारक हुजई अज़नत उम्मी अम्मा इजाज़त ॾेई छॾी अज़नत उम्मी अम्मा इजाज़त ॾेई छॾी हज़रत उमर फरमायो पुट अम्मा त इजाज़त ॾिनी आहे पर मता सुभाणे कोई दुश्मन चवे त उमर जी हुकूमत हुई इन जे करे डंडे जे ज़ोर ते ज़ोरिया नबी से रोज़े में हज़रत उमर के दफ़न कयो वाह उमर तुंहिंजी सोच ऐं दुश्मन चवे थो की न
इन जे हज़रत उमर फरमायो मूंखे गुस्ल कराए कफन पाराए जनाज़ो पढ़ी साईं जे रोज़े मुबारक जे दर जे ॿाहिरां हली जनाज़ो रखिजो उन वक्त में इजाज़त तलब कजो जेकर इजाज़त मिले त हिते दफ़न कजो वरन त जन्नतुल बकी जे कब्रिस्तान में सुवारे छॾियो कंबर जा मुसलमानों पहिरीं मुहर्रम ते हज़रत उमर जी शहादत थी आहे हज़रत उमर के गुस्ल कराइण वारो सोनो अली सचो सुभान अल्लाह हज़रत उमर के कफन पाराइण वारो सोनो अली हज़रत उमर जो जनाज़ो खणी करे नबी से रोज़ मुबारक की तरह ते रखियो वियो साहबा फरमाइनि था हिकिड़ो शख्स सिफुल के चीरींदो मुसलमाननि खे परे कंदो हज़रत उमर जे जनाज़े ते आयो कफन ता चादर कफन जी चादर पेशानी ता हटाए चुम्मी नहीं करे दुआ पियो करे अल्लाहुम्मा नव्विर कब्र उमर कमा नव्वर मसाजिद अल्लाह या अल्लाह उमर जी कब्र के रोशन कजा छो त तुझे घर मस्जिद के रोशन कयो या अल्लाह उमर जा बई जान आबाद कर छो त तुझे घर मस्जिद के आबाद कयो हज़रत उमर जे दौरे हुकूमत में 4000 नंढियूं मस्जिदूं तामीर थियूं 900 जामे मस्जिदूं तामीर थियूं हर मस्जिद में पानी जो बंदोबस्त कयो वियो हर मस्जिद में रोशनी जो बंदोबस्त कयो वियो हर मस्जिद में आलिम दर्स ॾियण वारो पेशवा मुक़रर कयो वियो वाह उमर तुझे कदमनि तां कुर्बान असांजा हाकिम अस्पतालूं ठाराईंदा स्कूल कॉलेज ठाराईंदा अयाशी जा पार्क ठाराईंदा परवाने वाह उमर तुझे कदमनि तां कुर्बान जो तो पंहिंजे दौरे हुकूमत में 4000 नंढियूं मस्जिदूं 900 जामे मस्जिदूं तामीर करायूं दुआ पियो करे या अल्लाह हिन जवान जा ॿई जान आबाद कर छो त तुंहिंजे घर मस्जिद खे आबाद कयो आहे ऐं कंबर जा दोस्तो इहो दुआ घुरण वारो हज़रत उस्मान कोन हुयो तला या ज़ुबैर कोन हो बिलाल या अम्मार कोन हो सुहैब या सलमान कोन हो इहो आख़िरी वक़्त में हज़रत उमर जे पेशानी के चुमी नहीं करे या दुआ घुरण वारो मुंहिंजे सोने हसन ऐं हुसैन जो बाबो अलीउल मुर्तज़ा हज़रत अली से दुआ पियो थो करे या अल्लाह हिन जवान जा ॿई जहान आबाद कर छो त हिन तुंहिंजे घर मस्जिद खे आबाद कयो ॿुधायो या दुश्मनी बस जनाज़ो रखियो वियो साहबा फरमाईंदा असां बीठा हुआसीं ओचितो दरवाज़ो खुलियो अंदरों आवाज़ आयो अदखिलुल हबीब इलल हबीब ज़म्मुल हबीब इलल हबीब दोस्त के पंहिंजे दोस्त सां गॾु सुम्हारियो आशिक खे पंहिंजे माशूक सां गॾु रखो मुहिब खे पंहिंजे महबूब सां मिलायो छो त यार खे पंहिंजे यार जो इंतज़ार नबी साईं जे रोज़े मुबारक ते 24 कलाक अल्लाह जी रहमत वसे जेको हितों गाड़ियूं मोकिलींदो बाबा आसमान ॾे केरु थुक हणंदो अथव असांजी थुक मुंहं में पवंदसि गाड़ियूं मोकिलींदो लान तांग मोकिलींदो त सॼी दुनिया मां फिरीअ जे मुंहं में पवंदसि दुआ कयो अल्लाह असांखे नबी जी जमात जो अदब नसीब मुहर्रम जो महीनो ख़ैर सां अची रहियो आहे कोशिशि कयो हिन महीने में कारा लटा न पाइनि तव्हां असां अहल सुन्नत वल जमात हू भली पाइनि हुननि जो पंहिंजो मज़हब आहे त हू चवनि था त कारो लिबास असांजी मज़हबी निशानी आहे तंहिंजे करे तव्हां हरू भरू कारा कपिड़ा पाए बहानो करे उन्हनि जे जुलूस में न वञो इंतिज़ामिया खे परेशान न कयो कोशिशि कयो निहारे ई न सही थो चवां मर्सी आहे दोहीरा के हुननि जा भली पिया ॿुधनि तव्हां न ॿुधो तव्हांजे घर में क़ुरान हुजे शुहदा करबला के सवाब क़ुरान जो पहुचंदो या मर्सीअ न ई दोहीरनि पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि खे क़ुरान जा ख़तमा पिया बख़्शो क़ुरान पिया पढ़ो घर में ऐं हज़रत हुसैन साईं तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे जो मर्सी आई दोहीरा दोल ऐं धमचर ॾोह कहिड़ो कयो आहे हल ठीकु आहे हुननि जी मर्ज़ी आहे
तमाम मर्सिया दो ही गा दो मर्सियन दो ही गल में ख़ानदान रसूल जी बेद में बाबा हिते को गोपांग शहीद थी वने ऐं मां लाउड ते बीह करे चवां त फलाणो गोपांग जेको शहीद थी वियो उनजी ज़ाल हीअं पई रोए वरी रोई तव्हांखे ॾेखारियो उनजी भेण हीअं पई पार कढे गोपांग बर्दाश्त कंदा चवंदा जोगी साहिब तुंहिंजो दिमाग़ ख़राबु थियो आहे जो असांजे माइनि जूं तूं आलू थो कढी त पोइ मां तव्हां खां पुछां थो छा नबी जो ख़ानदान आले रसूल जूं बीबियूं एॾियूं लावारिसन छा जो के दौर जे ज़ाकिर ज़वार खे एॾी ज़रूरत थी आहे जो लाउड ते बीह करे थो चए हुसैन जी भेण बीबी ज़ैनब हीअं पई रोए वरी रोई ॾेखारे पियो बीबी सकीना हीअं पई पार कढे वरी पार कढी ॿुधाए पियो ख़ानदान रसूल सां एॾो ज़ुल्म जो कोट ॾिठी कोट बंगले में हिकिड़ी आम औरत बाज़ार जी हिकिड़ी आम औरत उनजो मथो उघाड़ो लटा उनजा फाटल वार उनजा खुलियल खट ते वेठी आहे मसरूई अखियुनि मां पाणी धोए सभु चवनि था या हुसैन जी भेण बीबी ज़ैनब आहे सहाबा जे दुश्मननि ते सहाबा जे दुश्मननि ते चङा ही छा आहे असां ॻाल्हि सम्झो ही कहिड़ो मज़हब आहे तव्हांजी भेण जी केरु ईअं जाली तस्वीर ठाहे हिकिड़ी आम बाज़ारी छोकिरी नंढड़ी न्याणी उनखे विहारियो अथनि लटका उनजा फाटल मथो उनजो गानो रोए थी पई चवंदा या बीबी सकीना अथव इहे हेॾो छो नबी जे ख़ानदान जूं बीबियूं नबी जे ख़ानदान जूं न्याणियूं एॾियूं लावारिसन जो हिननि खे एॾी ज़रूरत थी आहे जो अहिड़ा ख़ाका पिया ठाहिनि मां तव्हां खां पुछां थो इहा मुहबत आहे या बेदबी आहे हिनखे मुहबत चइबो तव्हांजी भेण तव्हांजी न्याणीअ जा कहिड़ो ईअं ख़ाका ठाहे माण्हुनि खे ॾेखारे तव्हां बर्दाश्त कंदव दुआ कयो अलाह हुकूमत खे सम्झ ॾे इन्हनि ॻाल्हियुनि ते कंट्रोल करे असां फितनो फ़साद नथा फैलाइणु चाहियूं असां पंहिंजी जमात खे अमुन जो दर्स था ॾियूं ऐं असां हुकूमत खे चऊं था त बाबा जीअं वणनि तीअं कनि पिया भली पंहिंजी चार दीवारी में जीअं वणनि तीअं पिया कनि भली बकवास कनि बाक़ी बाज़ार में रोड रस्ते ते बकवास कयूं त पोइ मुस्लमान बर्दाश्त न कयूं सही थो चवां या ग़लति बाज़ार में फेसबुक ते रोड रस्ते ते जेकॾहिं साहबा जी गुस्ताखी थी त पोइ मुस्लमान बर्दाश्त न करे सघनि असां हुकूमत खां मुतालबो था कयूं त हिन ॻाल्हि ते कंट्रोल कयो पर साल मुहर्रम जे महीने में जेतिरी साहबा जी गुस्ताखी थी ज़िंदगी में कॾहिं बि न थी ऐं हिन साल जेकॾहिं सरेआम फेसबुक ते रोड रस्ते ते असांजा नौजवान उहो मोबाइल ते भरींदा किथे बि ख़बर पई त पोइ उनजी ज़िम्मेवार हुकूमत आहे असां हुकूमत खां मुतालबो था कयूं त हिन ॻाल्हि ते कंट्रोल कयूं पंहिंजी दिल्ली आहियूं सही थो चवां न करे न्याल भली हू पाण पिया खाइनि तव्हां न खाओ सही थो चवां न्याज़ हुननि जो आहे कुझु सुधरो बि सही 22 साल थिया आहिनि मूंखे वाइज़ कंदे अञा ताईं तव्हां इहे भत खाइण खां मुड़ो नथा ठीकु आहे भली पियनि पिया उन्हनि जो मज़हब आहे पाण पियनि पाण प्यारनि ॿियनि खे पाण भली खाइनि असांजो न आहे उहो तव्हांजो भाउ हुजे कराचीअ में लॉकडाउन में बंदि तोखे फ़ोन करे चए दादा 3 ॾींहं थियो आहे न मां मानी खाधी आहे न पाणी पीतो आहे त तूं फ़ोन ते चईं दादा घबरा न मां जो वेठो आहे मां तुंहिंजे पारां 1.5 किलो गोश्त जी कढ़ाई तुंहिंजी नियत खाई थो छॾियां 1.5 लीटर जी पेप्सी बोतल बि पीओ घुराऊं ॾेई तुंहिंजे नियत पियां थो भाउ ख़ुशि थींदो
शाबाश कावड़ी दस के ना अरे मां भुख तो मरा मां उन तो मरा तू वारी पेप्सी बोतल आई गोश्त जू कढ़ाई हजरत हुसैन सन के करबला जी सरजमीन ते न पानी मिलो न मानी मिली असा था जो हुसैन घबरा न असा जो वेठा हूं तोखे न मानी मिली न पानी मिलो असा 10 ॾींहं ढव ते था खाऊं तोखे 2 ॾींहं पानी मानी न मिलियो असां 10 ॾींहं ढव ते भत था तुंहिंजी नीयत तुंहिंजे दिलि खे ख़ुशि था तोखे पानी न मिलियो असां शरबत पीअंदासीं रूह अफ़ज़ा सबीलूं मेरी मस्जिद में वेठा हो हज़रत हुसैन साईं खे ख़ुशी थी असांजो मक़सदु कदे तनक़ीद न आहे तनक़ीद बराए इस्लाह अॼु वाइदो कयो त असां 9 तारीख़ ते रोज़ो रखंदासीं हज़रत हुसैन साईं खे चवंदासीं सोरा हुसैन तोखे न पाणी मिलियो न मानी मिली असां बि इन्हनि ॾींहंनि ते न खाईंदासीं न पीअंदासीं रोज़ो रखी तोसां मुशाबिर थी अचे तोसां गॾु जन्नत में तकबीर मौजो हसन कोशिश कयो हिन ॾींहं ते परदे जो इत्माम हितां जुलूस गुज़रे हीअं न जो पंहिंजी छोकिरियुनि खे वरी मथे जाइ ते चाढ़े ॾेखारे पंहिंजे ज़ालुनि खे जो त वञे थो जुलूस को भितर किरी पए जुलूस में त वरी पोइ केस हणनि तव्हां अधु भेनरुनि खे चई छॾो का बि हिन जुलूस ॾे निहारे न त कई न इंतिज़ामिया खे परेशान न कयूं भली हुननि गुज़री वञे निहारींदो गुनाह ते सही तो चवां ग़लति सही था चओ साईं बिल्कुलु इन ॾींहं ते परदे जो इत्माम मां दवाई में चवंदो आहियां जेकर मुंहिंजे लाश जा टुकड़ा इस्लाम ख़ातिर रोड ते पिया हुजनि त मुंहिंजी न्याणी मुंहिंजी भेण मुंहिंजी ज़ाल मथो उघाड़ो करे बेपर्द थी करे रोड ते मुंहिंजे लाश ते मातम गुण कंदियूं बेसब्री बेपर्दगी गुण कंदियूं एतिरो दीन आहे वॾो किदौर जे मौलवी जी ज़ाल गोपांग जी न्याणी उनजी भेण पंहिंजे शहीद ते मातम नथी करे सघे बेसब्री बेपर्दगी नथी करे सघे तव्हां खां पुछां थो हज़रत हुसैन साईं जे पाक ख़ानदान जे पाक बीबियुनि जे बारे में छा तव्हां इहो तसवुर करे सघो था त हुननि बेसब्री ऐं बेपर्दगी कई आहे उहे की तव्हां ई असांजे मायुनि जहिड़ियूं मायूं आखिरी वक्त में हज़रत हुसैन साईं पंहिंजी भेण बीबी ज़ैनब खे वसीयत कई या उख्ती इस्बिरी ओ मुंहिंजी भेण ज़ैनब जी असांजी अम्मा फातिमा नाने मुस्तफ़ा जे जुदाई ते सब्र कयो ईअं तूं बि मुंहिंजे शहादत ते सब्र कजां सुभान अल्लाह जी अम्मा फातिमा आखिरी वक्त में बाबे अली खे वसीयत कई अली मां मरी वञा मुंहिंजो जनाज़ो रात जो खणिजां मुझे जनाजे जी बुद्धि न कजा ऐलान न कजा मुझे जनाजे जे चोबाज खजिन जू छड़ियूं ॾिजा मथों वॾी चादर रखिजा मथां कंदारे मर्द जी नज़र मुझे जनाजे ते पवे ऐं ईअं चवे त मोहम्मद मुस्तफ़ा जी न्याणी फातिमा जो एतिरो कद हुयो अली मां इहो बि बर्दाश्त नथी करे सघां अल्लाह हज़रत हुसैन से फरमाओ मुंहिंजी भेण ज़ैनब जी अम्मा फातिमा आखिरी वक्त में नाने मुस्तफ़ा जी जुदाई ते सब्र कयो तू भी मुझे शहादत ते सब्र कजा ऐं पछाड़ी तुंहिंजी अम्मा फातिमा पर्दे खे न छॾियो मुंहिंजी भेण ज़ैनब अम्मा फातिमा जे पर्दे जी न ॾेई हया बस उन्हनि जो सबक़ इहो आहे हाणे जेको बेपर्द पंहिंजी न्याणियुनि खे बाज़ार में घुमाए अहल बैत सां हज़रत हुसैन साईं सां हिननि जो कोई वास्तो भली लख दफ़ा चवनि असां हुसैनी आहियूं इस्लाम असांजो अकुल शरीयत तव्हांजो अकुल मञे थो ख़ुदा जो वास्तो अथव मस्जिद में ॾाहो भला जेके अहल तशूर आहिनि उन्हनि खां मां पुछां थो इहो तव्हांजो अकुल मञे थो
तो ये दो लधम चढ़ हज़रत हुसैन साईं ॾिसे या हज़रत अली साईं, इहा बेपर्दगी, इहो पाण खे बेसब्री करो, मुंहुं कुटणु, पाण मां रतु कढणु। ख़ुदा जो वास्तो त थोरो अकुलनि सोचो त इहो छा आल बैत जो इहो तरीक़ो, उन्हनि जो तरीक़ो क़ुर हो, निमाज़ हुई। जेतिरो थी सघे हिननि ॾींहंनि में क़ुर जी तिलावत कसरत सां कयो, निमाज़ पढ़ो। अल्लाह से दुआ अमल की तौफीक अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम। या अल्लाह ॿिन्हिनि जाननि जी भलाई में चङाई नसीब फरमा, ॿिन्हिनि जाननि जे बुराइनि तकलीफ़ुनि खां बचा, हिन दुनिया मां इस्लाम सां ईमान सां एहसान कामिल सां ख़ात्मो बिल ख़ैर फरमा। असांजे बेनमाज़नि खे निमाज़ी बना, बीमारनि खे शफ़ा ॾे, मरीज़नि खे सिहत ॾे, जिनखे बे औलाद उन्हनि खे साले औलाद ॾे, जिन खे औलाद आहे बे मां जो फर्मा बरदार बना, जेके नियाणियुनि जे मसइले में परेशान आहिनि या अल्लाह उन्हनि जा मसइला आसान फरमा, नेक साले रिश्ते जो इंतज़ाम फरमा, हिन वाइस खे हिदायत जो ज़रियो बना, आख़िरत जे ॾींहुं निजात जो ज़रियो बना। जन दोस्तनि महिनत करे दीनी प्रोग्राम रखियो आहे, खैरात की है, या अल्लाह उन्हनि जे महिनत के हिम्मत के जज्बे खे ताउन के खैरात के कबूल फरमा, उन्हनि जे ज़िंदगी में सेहत में रिज़्क़ रोज़ी में अमल साले में ईमान में औलाद में बरकत फरमा। जेको कुरान पढ़े हुयो खैरात के हिन जो सवाब शुहदा करबला जे रूहनि खे पहुचाए। असांखे साहब रसूल आले रसूल अज़वाज रसूल अहल बैत रसूल औलिया अल्लाह सां सच्ची मोहब्बत अक़ीदत उन्हनि जो अदब एहतराम नसीब फरमा। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी मुहम्मद व आलिहि व सहाबिहि माशाअल्लाह, अल्हम्दुलिल्लाह।